दादू शहर के हवाले से मौक़िफ़ पूरे शहर जो इहो याद SSP साहब खे हटायो वञे। ये SSP नाल जेका दादू जो पूरो अमन के ख़राब करे वेठो आहे, पूरे अमन के ख़राब करे वेठो आहे। दादू जी हिक घिटी भी हिन ताईं महफ़ूज़ न रही आहे। दादू जो को भी शहरी हिन ताईं महफ़ूज़ ना है। को भी गरीब मिसकीन आहे उन सां वॾो नाहक आहे, वॾो ज़ुल्म आहे। को गरीब एक गाड़ी नहीं वठण लाइ तैयार ना है। अगर एक खुशी दिल में एक इंसान चाहींदो आहे यार मां कुछ फैसिलिटी रखा, मां एक नई चीज़ वठा, पर उनके सोचे तो न यार दादू जा वॾा फोरू वॾा धाड़ेल मूंखे कोन सहंदा। हे सभु हिन नाआलिजी करे आहे, हिन नाआलिजी इंतज़ामिया जी नाआलिजी करे आहे। अगर असांजी इंतज़ामिया कुछ सुजाग हुजे न त मां चवां सिटी दादू जे अंदरि को फोरू के को चोर के ताक़त ना है कंहिं हिकु शहरी के केरु आंगुर खणी सघे। पूरो मुतालिबो तहरीक लबे पाकिस्तान हिन पुरअमन एहतजाज में अवां सां शहरी सां गॾु आहे। ऐं इंशाअल्लाह हर धरणे के हवाले से असां धरना काफ़ी हणी चुका आहियूं, माशाअल्लाह असांखे ख़बर आहे। पर दादू शहर हवाले से शहर असांजो आहे, हिन दादू शहरनि जो आहे। ऐं असां हमेशह चाहींदा आहियूं अमन हुजे बस सिटी जे अंदरि। ऐं असां पूरी जेके ताजिर बिरादरी इत्तेहाद आहे, असां तहरीक लबे पाकिस्तान पिण फरंदा सभु गॾु आहियूं असां।